जेकॾहिं ज़मीनी फ़िज़ा में ऑक्सीजन जे मिक़दार खे बीणो कयो वञे या थी पए त ज़मीन ते उन जो छा असरु थींदो। ख़ासि तौर ते ही तब्दीली ज़मीन ते रहंदड़ ज़िंदगी ते कहिड़ियुनि तब्दीलियुनि जो सबबु बणिजी। जीअं त इहो सवाल ज़मीन करा याने मैदानी फ़िज़ाई में ऑक्सीजन जे इज़ाफ़े बाबति आहे। कागज़ी जहाज़ घणो परे ताईं उॾामी सघंदा, उन सभई वाधारे ऑक्सीजन सां गॾु सतह जे वेझो हवा जो दबाव वधी वेंदो। ग्लाइडर्स छाते रखंदड़ पखी ऐं कागज़ी हवाई जहाज़ खे उॾाईंदड़ शौक़ीननि माण्हुनि बहितर उन कारकर्दगी मां लुत्फ़ थींदा। हर कंहिंखे तेल में सुठी कारकर्दगी मिलंदी। ऑक्सीजन सां भरपूर हवा इंजन जे कारकर्दगी खे गरम असर ऐं नाइट्रोजन के घटि हिसे जे वजह सां बहितर कंदी, जंहिंसां पद जो रेशो घटि थी वेंदो। मुताशिरे वारा हयाती घणो करे रहंदड़नि सां आबाद थी वेंदा। मुताशिरो हिमालया या मुताशिरो इंडीज़ जहाज़ ख़ता हाण जानवरनि जे लाइ ख़तरो न थींदा। इहो ई बग़ैर कंहिं तब्दीली जी पंहिंजे हेमोग्लोबिन जी सतह खे वधाए सघनि था। गैर मामूली हजम जा कीड़नि जे घटनाई सां खणण जे लाइ गैसनि ते दारोमदार कंदा आहिनि। ईअं उन जो जिस्म वध खां वधि हुजम ते दारोमदार माहौल में पाती वेंदड़ ऑक्सीजन गैस ते हूंदो आहे। घणो करे कीड़ा वॾा थी वेंदा जॾहिं त कुझु नंढड़ा बि। हर को घणो होशियार मुतहरिक ऐं ख़ुशि रहंदो। ही तमामु ऑक्सीजन असांजी आगाही चौकसी तबियाती कारकर्दगी खे बहितर कंदे नतीजे में घणा खेॾण जा रिकॉर्ड ऑक्सीजन सां भरियल रांदीगर टोड़े छॾींदा। असां बीमार घटि थींदासीं। न्यूट्रोफिल्स मुदाफ़ती निज़ाम जा सिपाही NADP तक़सीद जो इस्तेमालु करे जरासीमनि में आननि खे विझी छॾींदा ऐं हमलो कंदड़ खलियुनि जे भित ते हमलो करे उनखे टोड़े छॾींदा। असां जल्दी मरी वेंदासीं। आज़ाद -O2 जे बारे में सम्झो वेंदो आहे त इहो तक़सीदी दबाव जे ज़रिए पोड़ाइप जे अमल में शिदत पैदा कंदा आहिनि, जेके काफ़ी ख़लवी सरगर्मियुनि जीअं त प्रोटीन जे पैदावार, DNA जे नक़ल, ॿियनि अलख़लवी राब्ते में मुदाख़लत कंदा ऐं ही MS, अल्ज़ाइमर, रेशा ऐं ॿियनि केतिरनि ई बीमारियुनि जो सबबु सम्झियूं वेंदियूं आहिनि। सादनि लफ़्ज़नि में असां सभु पंहिंजी उमिरि जे अधु हिसे में ई ख़तमु थी वेंदासीं।